Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. बबरलो बाईपास ते सते ॾींहुं बि धरणो जारी। सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। वकीलनि जी वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टीअ खे ॿीहर ॾिनल मोहलत ख़तम थी वई। अॼु वकीलनि जी कोर कमेटीअ जो इजलास थींदो। इजलास बैदि वकील अॻवान प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। वकील अॻवाननि वफ़ाक़ी हुकूमत खे 72 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो त कैनाल रिथा रद्द थियण जो नोटिफिकेशन जारी न कयो वियो त रेलवे ट्रैक खे बंदि कयो वेंदो। धरणे में वकीलनि समेत सियासी, समाजी, मज़हबी, क़ौमपरस्त तोड़े सिविल सोसाइटी अॻवाननि जी वॾी अंग में शिरकत। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाए चयो आहे त कैनाल रिथा ख़तमु करण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणो जारी रहंदो। सिंध पंजाब दंग कमू शहीद ते ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। धरणे सबबि सिंध पंजाब केपी ऐं बलोचिस्तान ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुकमल तौरु मुअतल। धरणे में वकीलनि समेत सियासी, समाजी, मज़हबी ऐं क़ौमपरस्त अॻवाननि जी वॾी अंग में शिरकत। कैनाल नामंज़ूर जा नारा। सिंध बार काउंसिल जे मेंबर ज़ुल्फ़िकार जलबाणी, अब्दुल रज़ाक महर, ॼाम अब्दुल फ़ताह समेजो ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त जेसिताईं कैनाल रिथा ख़तमु करे नोटिफिकेशन जारी न कयो वेंदो, एहतजाज जारी रहंदो। कंदरकोट जे गोला मोड़ वटि इंडस हाईवे ते 72 कलाकनि खां धरणो जारी। धरणे सबबि ट्रैफ़िक मुकमल तौरु मुअतल। धरणे में वकील, शागिर्द, सियासी, समाजी, मज़हबी ऐं क़ौमपरस्त अॻवान शरीक। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि चयो आहे त सिंध में अॻी पाणीअ जी खोट आहे। सिंधु दरिया ते हिकु बि नओं कैनाल क़बूल नाहे। फौरी तौरु सिंध दुश्मन मनसूबो ख़तमु करे नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। कराची में सवें फैक्ट्री मुलाज़िमनि जो कैनालनि ख़िलाफ़ लेबर कॉलोनी रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। कैनाल नामंज़ूर जा नारा। अॻवाननि चयो आहे त सिंधु दरिया ते नवां कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते कैनालनि खे रद्द करे। जल्द नोटिफिकेशन जारी न थियो त सनातुनि में कमु छॾे हड़ताल कंदासीं। तकरारी कैनाल रिथा ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में शटर बंदि हड़ताल, मुज़ाहिरा ऐं धरणा। वारे में वापारी इताद जी सॾ ते शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। जुडो में सियासी, समाजी धुरनि जे सॾ ते मुकमल तौरु कारोबार बंदि। रैली कढी कैनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। मलकानी शरीफ़ में बि शहरी इताद जे सॾ ते शटर बंदि हड़ताल। नौदेरो में पीपी शहीद भुट्टो जे सॾ ते शटर बंदि हड़ताल बैदि रैली कढी नारेबाज़ी कई वई। रतोदेरो में बि 5 ॾींहंनि खां धरणो जारी। ॾहरकी में नेशनल हाईवे 5 ॾींहं बि धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। टंडोजाम में सिविल सोसाइटी ऐं सियासी, समाजी तंज़ीमुनि जे सॾ ते रैली कढी। हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते 24 कलाकनि जे एहतजाजी कैंप क़ाइमु। ट्रैफ़िक मुअतल। तंगवाणी में क़ौमी अवामी तहरीक पारां बोफ़ी स्टॉप खां वैन टर्मिनल ताईं रैली कढी धरणो हणियो वियो। जाम साहब भरिसां गफ़ाराबाद स्टॉप ते धरणो हणी कैनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि चयो आहे त बिना देरि कैनाल रिथा रद्द करण जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। भारत सरकार पाकिस्तान सां सिंध तास मुआहिदो मुअतल करे छॾियो। भारत में मौजूदु पाकिस्तानियुनि खे 48 कलाकनि में मुल्क छॾण जो हुकुम। पहलगाम हमले खां पोइ भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी सदारत हेठि सलामती बाबति काबीना कमेटीअ जो इजलास। भारतीय परॾेही तर्जुमान प्रेस ब्रीफिंग में चयो आहे त सार्क तहत पाकिस्तानियुनि लाइ वीज़ा बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। समूरनि पाकिस्तानियुनि जा भारतीय वीज़ा कैंसिल कया पिया वञनि। भारतीय में मौजूदु पाकिस्तानियुनि खे 48 कलाकनि में मुल्क छॾण जो हुकुम ॾिनो आहे। पाकिस्तानी अटारी चेक पोस्ट रस्ते वापसि वञणु सघनि था। भारत पाकिस्तानी हाई कमीशन जे दिफ़ाई, फ़ौजी, बहरी ऐं फ़िज़ाई अताशी खे अणवणंदड़ शख़्सियत क़रार ॾेई छॾियो। भारत ते दिफ़ाई अताशीअ खे पाकिस्तान मां वापसि घुराइण जो ऐलान। भारतीय परॾेही तर्जुमान चयो त पाकिस्तानी हाई कमीशन जे समूरे अमले खे 7 ॾींहंनि में वापसि वञणो पवंदो। पाकिस्तान में भारतीय हाई कमीशन जे अमले खे महदूद कयो वेंदो। 1 मई ते भारतीय हाई कमीशन जो अमलो 50% मां घटिजी 30% थी वेंदो। ऐं भारतीय क़दमनि जो जवाबु ॾियण लाइ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु क़ौमी सलामती कमेटीअ जो हंगामी इजलास सॾाए वरितो। इजलास में भारतीय क़दमनि जे जाइज़े बैदि अहम फ़ैसिला कया वेंदा। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त पाकिस्तान भारत जे कंहिं बि क़िस्म जे हमले जो भरपूर जवाबु ॾियण जी पोज़ीशन में आहे। फ़िज़ाई हदुनि जी भञकिणीअ ते अभिनंदन जी सूरत में ॾिनल जवाबु भारत खे यादि हूंदो। TTP ऐं बलोचिस्तान में दहशतगर्दीअ जा पेरा भारत ॾांहुं वञनि था। भारत पहलगाम वाक़िए ते ॿियनि मथां इल्ज़ाम लॻाइण बदिरां पंहिंजो एहतिसाब करे। इहो बि मुमकिन आहे त पहलगाम हमलो भारत जो फॉल्स फ्लैग ऑपरेशन हुजे। क़ौमी सलामती कमेटीअ जे इजलास में भारतीय क़दमनि जो जाइज़ो वठण बैदि भरपूर जवाबु ॾियण जो फ़ैसिलो कयो वेंदो।